ओम साईं राम। शॉपिंग मुंहिंजे जोइ सां पार्ट 2। हिकु दफ़ो मूंखे मुंहिंजी डॉटर जो फ़ोन आयो, चई भई तूं मम्मी खे वञी करे ड्रेस व्रेस वठी ॾीस, उनखे हाणे थर्सडे फ्राइडे ॾींहुं 2 पाए एंगेजमेंट ऐं शादीअ जी पार्टी आहे असांजे घर में, ऐं तूं उनखे वठी नथो वञी, तूं कीअं वठंदी कर। मां चयो भई साहेड़ी सां वञे, साहेड़ी सां वठण में छा, वञण में छा तकलीफ़ आहे। चई न न न न साहेड़ी सां न, तूं वञी पोइ तोखे वणणु खपे न, साहेड़ी सां वठी चए पोइ तोखे न वणे त पोइ छा फ़ाइदो। मां दिलि में सोचियो ॼण त मुंहिंजी ॻाल्हि खे ॾाढो वैल्यू ॾींदा आहिनि। मां चयो हल भला छा कबो भला हल। मां चयो ठीकु आहे हल। संडे ॾींहुं मंझंदि जो पंहिंजी निंड फिटाए मां हिन करे चेंबूर में हिकिड़े वॾे दुकान ते वठी वियो आहियां, जेको ड्रेसिन जो फेमस दुकानु, शायदि नालो बि ड्रेस लाइन अथसि, मूंखे लॻे थो नालो हाणे इहो ई हूंदो। वठी वियो मां चयो हल भई ॾिस तूं वठि, तुंहिंजी धीअ फ़ोन कयो, अॼु मां हुनजा बि गुसो खां, तंहिंखां तूं हली वठि। हली भई 2:30 बजे खां वठी 5 बजे ताईं 2.5 कलाक उन दुकानदार जे सेल्समैन, दुकानदार साम्हूं वेठो आहे मालिक, ऐं हिते सेल्समैन असांखे ड्रेसूं ॾेखारे पियो। 60-65 ड्रेसूं ॾेखारियूं अथई। 5 ड्रेसूं हिन ट्राए कयूं आहिनि। कंहिंजो कलर मैच न आहे, कंहिंजा काई मूंखे सूट नथी करे, का टाइट आहे, का ढिली आहे, कंहिंजो दुपटो ऐं ड्रेस जो मटेरियल बराबरि न आहे। 2.5 कलाके खां पोइ 5 ड्रेसूं ट्राए करे 65 ड्रेसूं ॾिसण खां पोइ चए थी हाणे हलूं। मां चयो हलूं, केॾांहुं हलूं। चई बसि मूंखे काई बि ड्रेस न वणी मूंखे। मां चयो तूं कमाल थी करी, हा ईअं थींदो आहे। हा 2.5 कलाके खां तूं दुकान में वेठी आहीं, मां बि सेल्समैन आहियां, मां बि सेल जो कमु कंदो आहियां। अगरि मां हिन दुकान ते हुजां न, इहो सेल्समैन मां हुजां, मालिक मां हुजां, मां सची थो ॿुधायां, मां साइड में करे ॻाल्हायां, मां साम्हूं न साइड में करे ॻाल्हायां। मां अगरि मां सेल्समैन हुजां न, साइड मां करे ॿुधायोमांसि, मां तोखे हिते बीहारे करे पुलिस स्टेशन ते फ़ोन करे घुरायां कि मेंटल टॉर्चर जे करे मूंखे हिन खे अरेस्ट कयोसि करे। हेॾो थोरी तंग कबो आहे यार। सेल्स तव्हांखे शॉपिंग ते मज़ो अचे, माना छा ॿिए जो खून चूसे छॾींदा। हिते मुंहिंजो BP पियो वधंदो वञे। चई ॾिसो तव्हांखे मां हिन करे चवंदी आहियां तव्हां मूंसां गॾु ईंदा कयो। मां थोरी थोरा गॾु आहे, तुंहिंजी धीअ मूंखे चई वठी अचण लाइ, पोइ छा आहे इहो, मां छा कयां भला। हाणे हितां अगरि हिकु ड्रेस न वरिती अथई न, त असां सभु सेल्समैन कम्यूनिटी जी तोखे न लॻंदे काई बि ड्रेस तोखे रेडीमेड पूरी न ईंदे। मां तोखे चवां थो हाणे हिकु ड्रेस त वठणी पवंदे, तॾहिं मां दुकानु छॾींदोमांइ, त मां न छॾींदोमांइ। चई पोइ मूंखे न वणे त, मां चयो न वणे त माईअ खे ॾिजांइ, पासे वारी खे ॾिजांइ, पंहिंजी भेण खे ॾिजांइ, ॾेराणी खे ॾिजांइ, निणान खे ॾिजांइ, पर हितां तोखे ड्रेस वठणी अथई। मां तोखे चवां मां हितां हलंदोमांइ कोन, जेको करिणो अथई कर। आख़िर साईं हथ पेर जोड़े करे हिकु ड्रेस वठाई थी मांसि। साईं जा लख शुक्राना, न त हुन वीचारे सेल्समैन जी मां हालति पियो ॾिसां, हुन माना जेको मालिक वेठो हुनजी मां मुश्किल मुंहं में ॾिसनि। मां चयो अरे हीअ त वॾो पाप थी वेंदो मूंखां। त साईं ॾाढी ॾुखियो कमु अथव साईं। शॉपिंग करणु माना हिकदमि ॾुखे में ॾुखियो कमु अथव, ॾाढो ॾुखे में ॾुखियो कमु अथव। ओम साईं राम साईं, रहम कयो साईं, रहम कयो ओम साईं।